सिंध गवर्नमेंट तरफ़ां देही तरक़ियाती स्कीमुनि जे नाले ते करोड़े रुपयनि जा फंड जारी करण खां पोइ बि पुठिते पियल सिंध जा ही ॻोठ वाहण वस्तियूं ॾिसण खां पोइ यकीन ॼाणो त हिकिड़ी बेहसी ऐं ॾुखु थींदो आहे त हिननि ॻोठनि हिननि वाहण वस्तियुनि जे लाइ नाले ते करोड़े रुपयनि जा फंड सड़ कया था वञनि। ही यूसी खान मोहम्मद जलपाणी जो क़दीमी ॻोठ आहिनि ऐं रमतला जेको सो माछी जे नाले सां ॻोठ आहे ऐं उन जी जेका रोड रस्ता तव्हां ॾिसी सघो था त ख़स्ता हाल जी सूरत हाल अख़्तियार करे विया आहिनि। हालिया बरसातुनि खां पोइ बीठल गंदो पाणी ऐं इन पाणी जे सबब जे करे मच्छरनि जो आज़ार इन ग़रीब ऐं अॿोझ माण्हुनि जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। यूसी चेयरमैन खां इन ॻोठनि जे हवाले सां अगरि असां सवाल बि कयूं त शायदि उन्हनि खे बुरो लॻंदो, पर हक़ीक़त इहा ई आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे। ही क़दीमी ॻोठ जेको लधो वासवाण जो आहे ऐं हिन ॻोठ जी गलियूं ही ॻोठ असां ऐं पंहिंजी यादगिरी जी ॻाल्हि कयां त ऐं मूंखे बि जेको सो 40 साल जी उमिरि जे अरसे दौरान मां ही ॻोठ ॾिसंदो पियो अचां त ईअं ई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हिन ॻोठ में अलमियो इहो आहे त रोड रस्ता गटर लाइनूं निकासी जो सिस्टम त बिल्कुलु बि नाकाम आहे। ही सिमनाले जे बिल्कुलु मथां हिननि जो ॻोठ आहे, पर हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे जो हिननि खे निकासी जे लाइ बि को सिस्टम नथो जोड़ियो ॾिनो वञे जो हिननि जे ॻोठ जो पाणी निकिरी सघे। ही बरसातुनि में सदाईं ही ॻोठ मुतासिर थींदो आहे ऐं हिननि वटि वॾो अलमियो इहो आहे जो हिननि वटि पीअण जे पाणी जो शदीद बहिरान आहे ऐं पाणी सां जर जो खारो हुजण जे करे ऐं अधु आबादी जेका आहे हिन ॻोठ जी आहे उहा ख़तरनाक बीमारियुनि में वरितलु आहे, जहिड़ो कि हेपाटाइटिस सी ऐं गुर्दनि जी बीमारी, मैदे जी बीमारियुनि जहिड़ा ख़तरनाक जेके आहिनि ही हिते हिन ॻोठ में मरीज़ मौजूदु आहिनि। पर हैरत आहे हितां जे हुकुमराननि खे त वोट वठण जे लाइ वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में चढ़ी हिननि ग़रीबनि जे आस्थाननि ते वेही हिननि खे चवंदा आहिनि त तव्हां असांजा अबा बि तव्हां आहियो, असांजा ॾाॾा बि तव्हां आहियो, असांजा वॾा बि तव्हां आहियो, बसि असांखे हिन दफ़े वोट ॾियो, असांखे चूंडरा ऐवाननि में मोकिलियो त बाक़ी असां इनशा तव्हांजी ख़िदमत कंदासीं। हीअ लधे वासवाणे जो ॻोठ आहे, हिन में बि ताज़ी बरसाती पवण खां पोइ पाणी अञा ताईं ॻोठ में बीठल आहे जंहिंजो निकासी जो सिस्टम न हुजण जे करे ही ॻोठाणनि खे सज़ा ॾिनी थी वञे। छो त हिननि सदाईं पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि ऐं ही सदाईं पीपल्स पार्टी खां परे रहिया ई न आहिनि, पोइ बि हिननि ॻोठाणनि जी ही हालत आहे। अमाला केरु आहियो तव्हां? पाण सोलंकी आहियो। अच्छा, ही यूसी कहिड़ी आहे? यूसी खान मोहम्मद जलपाणी। अच्छा, तव्हांजे ॻोठ में कहिड़ा तरक़ियाती पैकेज वग़ैरह ॾिना अथनि कुझु? हाली को मसइलो न थियो आहे, सभु गली वली ईअं पिया आहिनि, पाणी बीठो आहे, तव्हांखे फोटो कढाए घुमायो सर्वे करायो आहे। अच्छा, फ़िलहाल जी महिरबानी थी सघे असां लाइ कोशिशि ग़रीबनि लाइ। तव्हांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे हिते ॻोठ में? बाबा गलियुनि जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। अच्छा, पाणी निकाल खपे। अच्छा, निकाल बि कोन्हे असांखे तमामु सख़्तु। स्कूल पीअण जो पाणी आहे? पीअण जो पाणी आहे पर थोरो भाड़ो आहे, जे पाणी मिली वञे पीअण लाइ त सुठो बहितर थींदो। अच्छा, त मासूम ॿार बची वेंदा, हा न, मलेरिया खां बची वेंदा, सॼी ॻाल्हि सही थी। अच्छा, हिन महिल जेके ताज़ी बरसातूं पियूं उन खां पोइ स्प्रे वग़ैरह थियो आहे तव्हांजे ॻोठ में? अच्छा, कोन आहे, कोन ताईं न आया आहिनि, अॻिते अचनि त ख़ुदा खे ख़बर आहे, बाक़ी ताईं न आया आहिनि। अच्छा, इहो महिरबानी थी तव्हां कयो असांजे ग्रुप। वोट कंहिंखे ॾियो था? वोट ॾियो था पीपी खे ॾियो था। हा, वोट पीपी जो। एमपी एमएनए वग़ैरह जूं कोई स्कीमूं, को फंड्स वग़ैरह? न न न, पंहिंजी तरफ़ां का शइ कोन ॾिनी आहे। अच्छा, उन तरफ़ां कोन मिले, बाक़ी एनजीओ सर ॾेई विया आहिनि, या ॿी पार्टियूं आहिनि उहे ॾींदा आहिनि। एनजीओ वारा ॾेई विया आहिनि? हा, उहे ॾींदा आहिनि। सौ बो माना उन्हनि जो बि अचनि था, को दाबे में छा था करे छॾनि, वापसि हले था वञनि। हा न, सही आहे। यूनियन काउंसिलनि जी मुसलसल सर्वे खां पोइ यूसी खान मोहम्मद जलपाणी में जॾहिं पहुतासीं त असांजी कोशिशि हुई त चेयरमैन खां पहिरियां मौक़फ़ वठिजे। चेयरमैन खां मौक़फ़ वठण जे लाइ बार बार संदसि साण राब्तो करण जी कोशिशि कई, राब्ते में त रहियो, पर संदसि वटि टाइम न हो जो असां सां का गुफ़्तगू करे यूसी जे हवाले सां। उन हवाले सां असां सोचियोसीं त यूसी खान मोहम्मद जलपाणी जे ऑफ़िस वञिजे ऐं उते शायदि सेक्रेटरी असांखे मिले या क्लार्क मिले त उन्हनि खां ई मौक़फ़ वठी सघूं। बहरहाल संदसि ऑफ़िस में पहुतासीं त संदसि ऑफ़िस जो अमलो बि ग़ाइबु रहियो, चेयरमैन त न हुयो पर सेक्रेटरी बि न मिलियो ऐं उन सां गॾोगॾु संदसि क्लार्क बि ग़ाइबु रहियो। उतां जे लोअर स्टाफ खां मालूमात वरितीसीं त ख़बर पई त चेयरमैन बि कोन्हे ऐं सेक्रेटरी बि कंहिं कम सां वियल आहे। केॾा वियो आहे सेक्रेटरी? मीटिंग ते वियल आहे, नवाब शाह वियल आहे मीटिंग ते। ऐं क्लार्क?
किलारक थोरो कम सां आयो आहे शहर किलारक शहर कम सां वियो आहे। हींअर ऑफिस में केर बि कोन्हे को, तव्हां पटे वारा आहियो, तव्हां वेठा आहियो सिर्फ़ु। जी जी ठीकु आहे। त हाणे जेकॾहिं माण्हू अचनि कंहिं कमकार सां, त तव्हां केॾे मोकिलींदव? असां उन्हनि खे मुतमइन करे मोकिलींदासीं। मुतमइन करे मोकिलींदव? कीअं मुतमइन कंदव? छा चवंदव? हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में कमु थी वेंदो। हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में कमु थी वेंदो। चेयरमैन साहब ईंदो आहे? जी चेयरमैन ईंदो आहे, कॾहिं कॾहिं ईंदो आहे। जी जी अॼु कोन आयो आहे? अॼु कोन आयो आहे। घणनि ॾींहंनि खां पोइ ईंदा आहिनि चेयरमैन? हफ़्ते में हिकिड़ो ॿ चकर ईंदा। हिकिड़ो ॿ चकर ईंदा। सेक्रेटरी रोज़ ईंदो आहे? सेक्रेटरी अॼु कोन्हे आयो माशाल्लाह, बाक़ी सेक्रेटरी रेगुलर ईंदो आहे। रेगुलर ईंदो आहे? हा, सूमर अंगार वरबा। ठीकु आहे।